बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन ॻोठ ख़ुदा बख़्श मला में हींअर विच चौक में बीठो आहियां ऐं ॻोठाणनि जी जेका आहे तकलीफ़ सां तव्हां पंहिंजे रूबरू ॾिसी सघो था। हीउ ज़िले मटियारी में ॻोठ आहे ऐं ईअं थो लॻे ॼण ज़िले मटियारी में आहे ई कोन को। वोटर वठण महिल ज़िले मटियारी में ॻोठ अचे थो, वोट वठण महिल खां पोइ जेको आहे सो ही ॻोठ ज़ाहिर कोन्हे को ऐं का बि फैसिलिटी हिते न आहे। तव्हां तकलीफ़ हीअ ॾिसो केॾा माण्हू तकलीफ़ में आहिनि, हीअ पाणी आहे हिन जी हालत आहे, हीअ जेको सो माल हिन ॿाहिरि थो पिया। अञा हेॾा ही ॻोठ जेको आहे अलॻि आहे ऐं हीअ ॻोठाण जी हालत आहे। ॻोठाणा सभु हड़ताल करे बीह रहिया आहिनि त असांखे का बि तकलीफ़ कान्हे। त अचो त हिन ॻोठाणनि खां कुझु पुछूं त ही ॻोठाण जो हाल अहवाल पुछूं। अदा तव्हांखे भला ॻोठाणनि जेका आहियो केर बि कोन आयो अॼु थोरी माण्हू पाणी में ॿेड़ियुनि में वेचारा ॿार बच्चा ॿुॾी विया आहिनि। ऐं मटियारी ज़िले में असांजी अपील आहे हिनखे मुराद अली शाह खे ॾिसे, नवाब शाह डीपे खे मोकिले, सैदाबाद वारे खे मोकिले, हेॾा हाजी गुलाम बिरा उहे शहज़ादो पुट इम्तियाज़ साहब इनखे मोकिले वोट हेॾा नवाब शाह में त मटियारी में चूंडल नुमाइंदा अञा थोरी पैर कान्हे, ॻोठ सॼो ॿुॾी वियो आहे। हिकिड़ो तंबू कोन्हे, घर किरिया पिया आहिनि, पंहिंजा घर हली भरियो, घर किरिया पिया आहिनि, माण्हू वीचारा दरबदर मानी न आहे, माण्हू वटि खाइण लाइ कुझु कोन्हे को। अच्छा माण्हू सभु बेरोज़गार, माण्हू बेरोज़गार ठहनि, कहिड़ी रोज़ी आहे माण्हू कंदा आहिनि रोज़ी। माण्हू सभु बेरोज़गार वोट वठी जे विया आहिनि हलिया, हिकिड़ा बिना मुक़ाबले चढ़ी विया, हिकिड़ा वोटनि ते चढ़ी विया, अञा थोरी पैर कान आई आहे। हिते सॼो ई मुल्क पाणी सां भरियो पियो आहे, केरु कोन थो अचे। ॻोठाणा वञनि किथां, का तकलीफ़ का निकिरणी वाह कान्हे का। हीउ सॼो मुल्क ॾिसो, माल मथां ॿार बच्चा मथे बराबरि मायूं रोड ते रस्ता, माण्हू तंबू खणियो वञनि पिया निकिरियो। लाइट कान्हे का, लाइट कान्हे, ट्रांसफार्म सड़ियो पियो आहे, 15 ॾींहं थी विया आहिनि, ए कान्हे, खाइण पीअण लाइ का शइ कान्हे ग़रीबनि वटि। न कंहिं वटि तंबू आहे, न को अॼु तोड़ी केरु आयो आहे त तव्हां जो ॻोठ कीअं आहे। अच्छा ज़िले मटियारी जो ज़िले मटियारी ज़िलो नवाब शाह ॿई ज़िला मिलनि था। चो ॻोठ साबरा सां लॻो नवाब शाह ज़िलो मटियारी दंग ख़तम जो बोर्ड लॻो पिया 2004 जो लॻो पिया। मखदूम अमी फहीम जो जेको रोड ठही मिलियो आहे, अञा ताईं त का बि शइ न मिली आहे, केर बि न आहे। चूंडनि नुमाइंदनि मां न रेस नज़ीर राव आयो, न नाज़ुम मटियारी जो इहो आयो, हाजी नेकमोहंद आयो, का पैर कान थी अचे। असांजी अपील आहे मुराद अली शाह खे त अची ॾिसे, नोटिस वठे न त छा आहे हिन ॻोठ में अचर। अच्छा हिन ॻोठ माण्हू ॿार ॻोठ ख़ुदा बेग मला ऐं हुनजे पुठियां ॿार खणियो माण्हू बीठा आहिनि, पर ओॾा ॾिसो पिया ॿार खणियो माण्हू बीठा आहिनि। 120 साल थी विया आहिनि असांजे ॻोठ खे। न नाली आहे, न रस्तो आहे, न तंबू आहे, का काठी किलो कोन अथनि, ट्रांसफार्म सड़ियो पिया, केरु बि ॾियण लाइ तयारु न आहे। अच्छा हिन ॻोठ खे घणो अर्सो थियो आहे हिते? ॻोठ खे 120 साल गुज़री विया आहिनि। अच्छा 120 साल असांजे वालिद साहब खां ॿियो वालिद साहब मुमतली हो, नानू असांजो उन गाॾी ॻोठ थिया आहे, अञा का फैसिलिटी कान्हे का। अच्छा केरु अचनि लाइ न नालीअ लाइ, वोटनि लाइ अचनि था, वॾेरो वोटनि में चढ़ी वियो, ॿियो बिना मुक़ाबले चढ़ी वियो, हाणे ठहियो वेठा हुजनि ॻोठारा पाणीअ में। अच्छा चलो ठीकु आहे। माल मतार मरे पियो, तड़फे पियो माल, का शइ कान्हे, माण्हू वञे केॾां। पानी दुखे पियो वहे रोड आॾ कपिड़ा पाइण लाइ कोन्हे, मनता वञे साठ कपिड़ा कोन्हे के साठ। हाणे मूंखे ॾेखारियो। हीअ ॾिसो माण्हुनि जी जॻहियूं किरी पई, जेके माण्हू परेशानी में ॾिसी रहंदो हो, जेको आहे जंहिंजे मथां भित किरी आहे उन माण्हू खे खणे पिया वञनि। उनजी परेशानी में माण्हू सभु भितुनि ते चढ़ी बीह रहिया आहिनि ऐं ॾिसनि पिया त आख़िर केॾी तकलीफ़ में जेको आहे माण्हू आहिनि। हीअ आहे माण्हुनि जी हिन जी हालत। हीअ आहे डिस्ट्रिक्ट मटियारी ऐं हीअ असांजे कंहिं बि DC वग़ैरह या कंहिं बि नुमाइंदे खे का बि अहिड़ी माना हिमत कान थी आहे जो हिस्टो सां पहुचे। जेके चूंडियल नुमाइंदा उहे बि घर सुता पिया आहिनि पंहिंजे बंगलनि में, आवाम परेशान आहे। वोट वठण महिल सभई गॾु या वारो को असांखे वोट ॾियो, पर तकलीफ़ में को बि हिन सां गॾु न आहे। त बराए महिरबानी करे हिन ॻोठ वारनि ते रहम कयो ऐं हिन माण्हू छितनि ते चढ़ी विया आहिनि, पाणी लहण लाइ जॻह कान्हे माण्हुनि खे, पर ॾिसो माण्हू छितनि ते चढ़ी विया आहिनि, घर ॿुॾी विया आहिनि, मायूं छितनि ते घर ॿुॾी विया आहिनि, माण्हू हेठि कोन था लही सघनि। अञा तोड़ी चूंडल नुमाइंदो को पैर न आई आहे हिते। 17 भर वक़्त मोकिली पाणी ॾिसो केतिरो वेही रहियो आहे। माल बि ॾिसो वीचारा जो परेशान आहिनि। हिकिड़ी ज़हरीली टुकड़ी आहे जिते माण्हू माल बीहारे बीठा आहिनि, केॾी तकलीफ़ में मुब्तला आहिनि ॻोठ वारा। इन्हनि जो पंहिंजो अनवर अली जो घर किरी पियो आहे जेको तव्हां ॾिसो, ऐं तव्हां बाक़ाइदे पंहिंजे अखियुनि सां ॾिसी सघो था ही त केतिरे क़दुरु माण्हू खे नुक़सानु थियो आहे।
ये वीचारे जो घर है जो किरी पिया है परी पासे कमरे जो मुंह है ही घर जो ॾिसो हिन में ॾार पइजी विया आहिनि ये वीचारो परेशान आहे परेशानी हालत में घर जे ॿाहिरां बीह रहिया बचड़ा किॾा वञनि हेॾी बरसाति में ॿारनि खे किॾा करे तो खुदारा हिन ॻोठ वारनि ते रहम कयो हीअ अॻो घर जी कमरे जी अंदरी पोज़ीशन जंहिंमें ॾिसो तव्हां चुल्ह बि अंदरि जेको आहे वीचारे लॻी पई आहे ऐं अंदरि हीअ हिकिड़ो कुतो वीचारो वेठो आहे सीअ खां लिकी वियो आहे ऐं तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिसो त हीअ केतिरे क़दुरु वीचारा माण्हू जेके परेशान आहिनि हेॾो हिन ॻोठाणे जे मथां भित किरी पई आहे जेके खंया पिया वञनि पाणी जी हालत में ॾिसो केॾी तकलीफ़ में आहिनि ऐं हिनखे को घस न आहे घस जी सूरत में हिन सां ऐं माण्हू खंया पिया वञनि ऐं को बि जेको आहे रोड ते अचनि रोड ते नेशनल हाईवे ते अड़ते ॾिसो नेशनल हाईवे ते खणियो पिया वञनि हाणे अञा को पहिर न रसी आहे हिते हलो 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 हवाई हालत आहे हिन माण्हू जा ॾिसो तव्हां पंहिंजे ॻोठाणे जी तकलीफ़ किथां खां खणी आया आहिनि अञा घस ते रस्ते ते कोन पहुता हिन नेशनल हाईवे खंया पिया वञनि माण्हुनि खे घस जी तकलीफ़ आहे ॾाढी जेको माण्हू तमामु घणो परेशान आहिनि ऐं की ॾिसो हिन जी हालत ॾिसो माण्हू जेके खंया वञे हिन मथां भित किरी पई आहे ऐं हिन जे मथां ॾिसो हालत हिन जी तकलीफ़ हिन मथां भित किरी आहे तव्हां पंहिंजा ख़्यालु सघो था त माण्हू केॾा खंया पिया वञनि किलोमीटर ते हेठां 2 किलोमीटर ते वॾेरा हेठां इम्तियाज़ राहू आहे रेस नदीर राहू आहे नुमाइंदा असांजा बिना मुक़ाबले चढ़ियल आहिनि हिते का पैर नथी अचे तव्हां ॾिसो हिते हवा आणो हमरा हवा हवा आणो चालू न करे वञे हवा आणो गाड़ी चालू करो गाड़ी चालू करो ही चौधारी घर में जेको ही साम्हूं रस्तो वञे हिकिड़ो ही रस्तो वञे ॿियो ही रस्तो वञे टियों हेॾां ही रस्तो थो वञे ये ॾिसो ही तक़रीबन जेके घर आहे सभु पाणी हेठां ही मेन घिटी आहे जेका आहे तव्हांखे ॾेखारे मुंहिंजे हथ खे ॾिसो साम्हूं मेन घिटी आहे जंहिं मेन घिटी मां पाणी थो अचे ऐं हितां ही तक़रीबन ॿिन्हिनि वारो पाणी सॼो हिन मां थो अचे अंदरि ॻोठ में थो अचे ऐं हितां वरी सिधो हीअं ॿाहिरि थो निकिरे हेॾा ॿाहिरि वरी साम्हूं ही घिटी आहे जेके माना साम्हूं गली आहे जेके माण्हू बीठा आहिनि तव्हांखे ज़ूम करे ॾेखारियां त हीअ ॾिसो इहा साम्हूं मेन घिटी इन मेन घिटीअ मां बि जेको आहे पाणी जेके ॿारड़ा अचनि पिया इन मां पाणी अंदरि अचे थो ऐं हीअ जेके साम्हूं हिन पासे हीअ जेके हीअं मुंहिंजा आङुर हीअं जेको घसो वञे एॾी बि ॻोठ आहिनि एॾी बि गली आहे एॾी बि जेको आहे सो माण्हू पाणीअ मां गुज़रनि था घसनि न हुअण जी सूरत में ही ॿारड़ा पाणीअ जे विचां वञी रहिया आहिनि ॻोठाणनि खे जेका तकलीफ़ आहे उहा त ॻोठाणनि खे ख़बर हूंदी बंगलनि में रहण वारा खे को बि अहसासु न आहे त हीअ छा थी रहियो आहे यकीन कयो हीअ ॻोठ जी हालत आहे हीअ ॻोठ जी मेन घिटी आहे जंहिंमां एतिरो पाणी अॻियां ॾिसो चौराहे ते केतिरे क़दुरु पाणी जेको आहे सो माण्हू परेशान आहिनि तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी सघो था पाणी नज़ारो पिया ॾिसूं तव्हांखे ॾेखार इहो साम्हूं रोड आहे हाणे हितां ॻोठ जो चौक आहे जंहिंमां सॼो ॻोठ हाल अहिवाल वठे हिन ॻोठ जी इहा हालत आहे ॾिसो ॻोठ ख़ुदा बख़्श मल आहे